असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंधु दरिया जे किनारे ते ऐं उन जॻह ते मौजूदु आहियूं जिथे सिंध जो मशहूरु बुज़ुर्ग ऐं वली हज़रत सखी जमील शाह ॾातार जॾहिं सिंध में आयो हो त उहो सिंध में अचण खां पोइ जॾहिं ठटे ज़िले में पहुतो हो ऐं ठटे ज़िले जे साहिली इलाइक़े में पहुतो हो त उहो हिन सिंधु दरिया जे किनारे ते रवायतुनि में अचे थो त कुझु ॾींहंनि जे लाइ हिन हिते राइश इख़्तियार कई हुई ऐं हिते हिन ख़ुदा जी इबादत कई हुई जिथे हिन जो हिकिड़ो चिलो गाह आहे ऐं मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसंदऊं त हीउ दरिया आहे सिंधु दरिया आहे जेको वहे थो ऐं उन सिंधु दरिया जे किनारे ते हिन जो जेको आहे हीउ चिलो आहे ऐं उहो चिलो जेको आहे उहो हिन जो जेको ठहियलु आहे उहो हिकिड़ी ॿेड़ी में रखियलु आहे ऐं उहा ॿेड़ी जेकी आहे सा उन दरिया जे तरफ़ वञी रही आहे ऐं हीउ उन मंझि रखियलु आहे। असीं हिन जो तव्हांखे सॼो अंदरि जो ऐं ॿाहिरि जो नज़ारो ॾेखारींदासीं त हीउ हिकिड़ो ख़ूबसूरत जॻह आहे ऐं ख़ूबसूरत नज़ारो आहे ऐं हिते जॾहिं पाणी वधंदो आहे जॾहिं दरिया में पाणी वधंदो आहे त पोइ हीउ पाणी जेको आहे सो हिन जे किनारनि सां लॻंदो आहे ऐं ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं त 2010 ऐं 2022 वारी जेकी ॿोॾियूं आयूं हुयूं उन्हनि ॿोॾियुनि में बि हीउ पाणी जेको आहे सो हिन चिले गाह में पहुची वियो हो ऐं हीउ एतिरो मथे हूंदे बि हीउ जेको आहे उहो पाणी जे अंदरि हो ऐं पाणी हिन जो जेको उहो किरी वियो हो। असीं तव्हांखे इहो बि ॾेखारियूं त उन दरिया जे पाणी जे करे हिन बैकग्राउंड में जेको असांजे हीअ मस्जिद पियल आहे ऐं हिन मस्जिद खे जेको आहे उन ॿोॾि दौरान 2022 में उनखे दरिया खाई ऐं किराए विधो हो ऐं हीअ हिकिड़ी ख़ूबसूरत नंढड़ी मस्जिद ठहियलु हुई ऐं हीअ दरिया जे किनारे ते ठहियलु आहे ऐं हींअर हिन वक़्तु जेको आहे हिन जो कमु कराए वियो आहे त जीअं हिन चिले गाह खे जेको आहे उहो को नुक़सानु न थी सघे ऐं हिन जी ख़ूबसूरती जेकी आहे उहा क़ाइमु ऐं दाइमु रहे। जॾहिं त हिते तव्हांखे असीं ॿुधायूं त हिते जेको आहे उहो इंडिया जे में जेको शाहजहान बादशाह जो ताजमहल ठहियलु हो उन ताजमहल खे ॾिसी करे हिते उन ताजमहल जी डिज़ाइन ते पंहिंजो जेको सो बि ठाहियो वियो आहे ऐं उहो ताजमहल जी डिज़ाइन ते ठहियल जेके मुक़बरा आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं त केॾा ख़ूबसूरत ठहियल आहिनि ऐं उन्हनि जी जेकी चिटसाली कई पई वञे ऐं उन्हनि जी हिकिड़ी बहितरीनु नमूने सां चिटसाली कई पई वञे उते जॾहिं त अञा ताणी कमु जेको आहे हलंदड़ आहे ऐं उहो कमु मुकमल न थी सघियो आहे बहरहाल उहो कमु हले पियो ऐं उन जे जेके ठाहिया विया आहिनि मुक़बरा ठाहिया विया आहिनि जेके मुशाबत रखनि था ताजमहल सां ऐं उन्हनि जे ठहिण खां पोइ जेको आहे हिन मंझि अञा बि वधीक ख़ूबसूरती अची वई आहे ऐं हिते जेको आहे उहो परे परे खां जेके आहिनि से माण्हू घुमणु अचनि था कराची समेत सिंध जे ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां उन खां पोइ जेको आहे इंडिया खां अमेरिका खां ईरान खां ऐं मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि खां जेके आहिनि उहे माण्हू ऐं हिन जा जेके अक़ीदतमंद आहिनि हज़रत सखी जमील शाह ॾातार जा जेके अक़ीदतमंद आहिनि उहे हिते अचनि था ऐं उहे घुमनि था ऐं ॾिसनि था ऐं असां कुझु ॾींहं अॻु में तव्हांखे हिकिड़ी वीडियो बि पंहिंजो ॾिनी हुई ऐं उहा ई वीडियो जेकी उहा हिते जी हुई जिथे पंहिंजो उहो सो 50 जेके आहिनि इज्तिमाही शादियूं कराई वयूं हुयूं ऐं अहिड़ा प्रोग्राम बि हिते कराया वञनि था ऐं हीउ हिकिड़ो जेको इलाइक़ो आहे तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे ऐं हिते माण्हू जॾहिं अचनि था त इंतिहाई हिकिड़ी तफ़री गाह जो माहौल पैदा थिए थो ऐं ख़ूबसूरत माहौल पैदा थिए थो। असीं तव्हांखे दरगाह जा अंदरिया हिसाब ॾेखारींदासीं त उहे दरगाह जा जेके अंदरिया हिसा आहिनि उहे बि तव्हां ॾिसो ऐं जेके ताजमहल जी डिज़ाइन ते ठहियल मुक़बरा आहिनि उहे बि तव्हांखे ॾेखारियूं त उहे ॾिसो हीउ उन चिले गाह जो आहे दरगाह आहे ऐं असीं तव्हांखे अंदरि वठी हलंदासीं उनजा हिसा ॾेखारींदासीं ऐं उहो ॾेखारींदासीं तव्हांखे त उहो केॾो ख़ूबसूरत आहे ऐं हीअ जेके आहिनि उहो चिलो गाह ठहियलु आहे ऐं हिन में जेकी चिटसाली थियल आहे सा बि असीं तव्हांखे ॾेखारींदासीं त हिन जे मथे जेकी आहे हीअ चिटसाली थियल आहे ऐं शीशे जी डिज़ाइन ठहियलु आहे जंहिंते मुख़्तलिफ़ क़ुरानी आयतूं बि लिखियलु आहिनि ऐं हिते जेके आहिनि से हिन दरगाह जा जेके आहिनि अक़ीदतमंद उहे बि अचनि था ऐं तव्हांखे असीं अॻिते ॾेखारियूं त हीअ उन चिले गाह जी जॻह आहे जिथे हीअ हिकिड़ी मुक़बरे जी डिज़ाइन ते ठहियलु आहे। हीअ जेको आहे सिंध जो मशहूरु बुज़ुर्ग हज़रत सखी जमील शाह ॾातार ऐं हीअ उन जो मुक़बरो आहे ठहियलु मथे जंहिं ते हिकिड़ी कारीगरी कई वई आहे ऐं चिटसाली कई वई आहे। हीअ इंतिहाई ख़ूबसूरत ऐं नज़ारो ॾिसण में आहे ऐं हिनखे हीअ उन जी जेकी चिले गाह वारी जॻह आहे जिथे रवायतुनि में अचे थो त हिन हिते वेही जेको ख़ुदा जी इबादत कई हुई ऐं उन जॻह खे जेको आहे सो हिननि मुक़बरो बि ठाहियो आहे ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत डिज़ाइन में ठाहियो आहे जिथे माण्हू अचनि था ऐं घुमनि था ऐं
ॾिसनि था हिन खे ऐं हीअ हिकिड़ी ख़ूबसूरत जेको जॻह ठहियल आहे ऐं हिनखे तव्हांखे ॾेखारियूं था। वरी ॿाहिरियों हिसो बि तव्हांखे हिन जो ॾेखारियूं था। जी नाज़रीन, हीअ जेको आहे उहो ॿेड़ी जो मोह वारो मंज़रु आहे, जेका ॿेड़ी सिंधू दरिया ॾे वञे पई ऐं हितां खां असीं तव्हांखे दरिया ॾेखारींदासीं त हीअ दरिया आहे जंहिं तरफ़ हीअ ॿेड़ी वञे थी ऐं उन ॿेड़ी जे अंदरि जेको आहे उहो हीअ चिलेगाह ठहियलु आहे ऐं हीअ सिंधू दरिया जो मंज़रु आहे, ख़ूबसूरत मंज़रु आहे जेको तव्हांखे असीं ॾेखारींदासीं। ऐं हीअ सिंधू दरिया जेको आहे हितां खां केठी बंदर ऐं खारो छाण जे वटां जेको आहे उहो किरे थो वञे समुंड में ऐं हीअ उन दरिया जो मंज़रु आहे, ख़ूबसूरत मंज़रु आहे, असीं तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं हिन तरफ़ तव्हांखे असीं ॾेखारींदासीं त जेके ताजमहल जी डिज़ाइन ते मक़बरा ठाहिया पिया वञनि उहे जो उन्हनि जो कमु जेको आहे उहो बि हलंदड़ आहे ऐं उहो कमु जारी आहे। अञा ताईं उहो कमु मुकमल थी न सघियो आहे, पर हीअ हिकिड़ी ख़ूबसूरत डिज़ाइन ठाही वई आहे ऐं हिन डिज़ाइन जे करे ई जेको आहे हिते हिन में वधीक ख़ूबसूरती आई आहे। ऐं हिते परे परे खां जेके माण्हू घुमण लाइ अचनि था ऐं इंजॉय करण लाइ अचनि था ऐं हिन दरगाह जा जेके अक़ीदतमंद आहिनि उहे अचनि था ऐं हिते मुख़्तलिफ़ जेको आहे उहे अक़ीदे जा माण्हू जेके आहिनि से हिते अचनि था ऐं हीअ जेके आहिनि उहे डिज़ाइन ठहियल आहिनि। ऐं हिन पासे असीं तव्हांखे ॾेखारींदासीं त हिन पासे बि जेकी आहे उहा डिज़ाइन जेकी आहे ठाही पई वञे ऐं हीअ उन जी डिज़ाइन ठाहिण खां पोइ जेको आहे हिन में वधीक जेकी हिकिड़ी ख़ूबसूरती अची वई आहे। जी नाज़रीन, असां हिन दरगाह जे हवाले सां तव्हांखे इहे मुक़बरा बि ॾेखारिया ऐं दरगाह जो जेको आहे नज़ारो ॾेखारियो, उन सां गॾु सिंधू दरिया जो नज़ारो ॾेखारियो ऐं हिते जेको आहे उहे मुख़्तलिफ़ पॉइंटूं जेके हुयूं उहे तव्हांखे असां ॾेखारियूं त हीअ जॻह जेकी आहे केतिरी ख़ूबसूरत आहे ऐं हिनखे केतिरो ख़ूबसूरत बनायो पियो वञे। ऐं तव्हां जॾहिं बि घुमण लाइ अचो त हिते अचिजो ऐं ॿी स्टोरी ऐं ॿी के नई जॻह ताणी इजाज़त ॾियो पंहिंजे मेज़बान कासिर चांडियो खे। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो जेकॾहिं तव्हांखे वणे थो त उनखे शेयर कजो, लाइक कजो ऐं उन सां गॾु पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो, कमेंट्स में असांखे राय ॾेई ऐं ज़रूरु आगाह कजो।